नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे घोटकी का खबर ॾींदा आहियूं। घोटकी जे पब्लिक हेल्थ जे इंजीनियर अब्दुल रईफ़ कोलाची ऐं ADO जमत मिल शहर जे भिटाई नगर समेत ॿियनि इलाइक़नि जा धिका भंजराए शहर खे ॿोड़े छॾियो ऐं ॿिन्ही कामूरा करप्शन में पिणु कुर्बल आहिनि। इन हवाले सां पब्लिक हेल्थ जे ज़ुल्म ख़िलाफ़ भिटाई नगर जे रवासिन अली हसन, सरवच सिंधी, मुनीर अहमद ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो आहे त हिकु तरफ़ म्यूनिसिपल जा कलोर आहिनि त ॿिए तरफ़ घोटकी पब्लिक हेल्थ जे कामूरनि असांजा मौला ॿोड़े छॾिया आहिनि। हिननि शहर जे अक्सर हंधनि जा धिका भंजराए शहर खे ॿोड़े छॾियो आहे। हिननि चयो त पब्लिक हेल्थ जी इंजीनियर अब्दुल रईफ़ कोलाची ऐं जमयत मिल जे नाअहली सबबि शहर जा अक्सर गंदे पाणी जा खूह डिस्पोज़र नाकर बणियल आहिनि, पर ही कामूरा कागज़ी कार्रवाई में ठीक ॼाणे लखें रुपया हड़प करे रहिया आहिनि। नालियूं उथलनि पियूं पर हू सिर्फ़ ठला आसरा पिया ॾियनि। बार बार एहतिजाज जे बावजूदि हिननि जे कन ते जूं बि नथी चुरे। हिननि चयो त असांजो केर बि वार वांगुरु नथो करे सघे। इन मौक़े ते शहरनि चीफ जस्टिस नैब FIA एंटी करप्शन ऐं सेशन जज घोटकी खे अपील कई त घोटकी पब्लिक हेल्थ में थींदड़ करप्शन जो नोटिस वठी शहर जी सफ़ाई खे यकीनी बणायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।